लीडर टीवी जे प्रोग्राम ख़ासि इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे नामियारो सीनियर सहाफ़ी ऐं कम्युनिस्ट सियासी कारकुन जनाब सुहेल सांगी साहब। असांजो सुहेल साहब सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कचहरियूं थींदियूं रहियूं आहिनि। अॼु पाण जीअं मूं गुज़िरियल कचहरी जे ख़ात्मे ते चयो हो त हाणे जनरल ज़िया जो दौरु अची वियो। उन जनरल ज़िया जे दौर खां थोरो अवल हिकिड़ी तहरीक हली जेका पाकिस्तान क़ौमी इतिहाद जे नाले सां या पाकिस्तान नेशनल अलायंस, जेको घणो करे मज़हबी ऐं सियासी धुरियुनि जो गॾियल इतिहाद हो ऐं उनजो हिकिड़ो मुख्य मक़सदु हो इलेक्शन में धांधलियुनि जे ख़िलाफ़ ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी हुकूमत जे ख़ात्मे लाइ हिकिड़ी जदोजहद कजे। जेको हिकिड़ो त साॻी धुर जो इतिहाद PNA हो, पर उन खां सवाइ हिकिड़ो लेफ्ट जो या भुट्टो मुख़ालिफ़ यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट बि वली ख़ान साहब जी अॻुवाणी में। उन्हनि ॿिन्ही जे हवाले सां तव्हां जेकॾहिं कुझु ॻाल्हायो। ॾिसो, जीअं भुट्टो हुकूमत में आयो त उनखां फ़ौरन पोइ हुननि खे जेके बि राइट जूं पार्टियूं हुयूं, साॼी धुर वारियूं हुयूं, उन्हनि खे इहो थियो त भई हीउ जेको कुझु बि थियो आहे गुज़िरियल इलेक्शन में 70 वारनि में, उहो उनखां पोइ उहो अलॻि थी वियो बंगाल। त उन सॼे खां पोइ हिते जेको माहौल जुड़ियो आहे उहो या त क़ौम परस्ती वारो आहे या तरक़ी पसंदी वारो आहे। सॼो माहौल इहो उन खे हू कंहिं न कंहिं तरीक़े सां चेंज करणु पिया चाहिनि। ऐं इहो बि ख़ुदि जेको बंगाल में शिकस्त आई उन जी जेका थींदा न फिकत विंदराइण ऐं वरी पंहिंजे लाइ शयूं ठाहिण में, त वरी हिननि पॉलिटिक्स खे कैप्चर करण जी उहा कोशिशि कई। उन जो पहिरियों जेको वाक़ियो आहे उहो मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं ॾिसिजे त जेको पंजाब यूनिवर्सिटी में जमियत खटे आई हुई ऐं इहो जावेद हाशमी हो ॿियो हिकिड़ो को उन वक़्तु थियो जेको, त उहो हुनजी हिननि ॾेखारियो न भई हिते मुल्क जो अवाम जेको आहे उहो अञा ताईं राइट सां आहे। उहो हालांकि उन में त ख़ैर इलाही सारी स्टोरी आहे त जेको ॿियो कैंडिडेट खटे आयो उन जी हू जमात जो हो, पर तमामु लो प्रोफाइल हुन ॾेखारियो कोन हुते जमियत जो आहे। ख़ैर, त उहो हिकिड़ो सॼो हुयो। त उन खे ई ॾेखारणु पिया चाहिनि त हीउ सॼो माना मुल्क पाकिस्तान जेको आहे हींअर को भुट्टे जी सोशलिज़म ऐं वली ख़ान जी जेका या बिज़ंजे जी या सैयद जी जेका क़ौम परस्ती आहे या शेख मुजीब जी क़ौम परस्ती उन ते कोन बीठो आहे, बल्कि असां हू असली ते वॾा पाकिस्तानी पंहिंजी जाइ ते आहियूं। त उहो सॼो उन वक़्तु मतिलबु जेको बि तव्हांखे मीडिया में पॉलिटिकल जेके राइट विंग जूं हुयूं शयूं कनि पिया उन में तव्हांखे नज़र ईंदो। अॻिते हली जेको नैब जे अंदरि ॿ इख़्तिलाफ़ थिया जंहिं ते पाण गुज़िरियल दफ़े बि ॻाल्हायोसीं पिए, त उन्हनि इख़्तिलाफ़नि खां पोइ फुर्सती इहो थी वियो त पार्लियामेंट जे अंदरि इन्हनि ठाहियो UDF, यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट। त उन जो सदर इन्हनि पार्लिमानी अॻुवाण वली ख़ान खे कयूं। बाक़ी मुंहिंजे ख़्याल में उन में पागारो साहब बि हुयो ऐं ॿियूं पार्टियूं हुयूं। उन्हनि जो जेको पहिरियों जलसो थियो हुयो उहो थियो हो लियाकत बाग पिंडी में, ऐं जंहिंमें फायरिंग थी ऐं उहो सॼो माण्हू हुआ, मुंहिंजे ख़्याल में 15-18 खनि माण्हू हुआ। ऐं पोइ सॼो मतिलबु त पोइ इलाही सारा दोस्त, ख़ासि तरह सां असांजा पठाण दोस्त अजमल खटक बि उन ज़माने में हलियो वियो अफ़गानिस्तान। त इहा सॼी थी। ॿी जेका थी त उहो इहो थियो त उन में भुट्टे जो इहो हो जेको पोइ हुननि चयो बि सही, उन ज़माने में ई अटक साज़िश केस ठहियो। अटक साज़िश केस हो, उनजो कुझु फ़ौजी हुया उहे भुट्टे जी उनखे हुकूमत खे ओवरथ्रो करणु पिया चाहिनि। हाणे हीउ जलसो ऐं हीअ जेका साज़िश पकड़ी वई इहो, ऐं जॾहिं हू करणु पिया चाहिनि उहो 23 मार्च ते करणु पिया चाहिनि। हीअ उनखां अॻु जा वाक़िया आहिनि। मुंहिंजे ख़्याल हीअ जनवरी जो उन मार्च शुरू जा ई वाक़िया आहिनि। त हीअ हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो ठहियो त उन में मतिलबु राइट विंग पार्ट इहो हुयो। अच्छा, उहो हुयो त उन ते पार्टी जो इहो मौक़िफ़ हुयो त भई इहो मतिलबु नैब वली ख़ान इहो राइट विंग सां वञी मिलियो आहे, इहो ग़लति आहे। हाणे इहो कम्युनिस्ट पार्टी जो ख़्यालु आहे त वली ख़ान खे साॼी धुर सां न मिलणु खपे, ऐं इन ते हिकिड़ा इख़्तिलाफ़ बि थिया। वली ख़ान जेको चयो त
कंहिं शैतान सां बि हथु मिलाइण लाइ तयारु न आहे, इहो उनजो टिपिकल हिकिड़ो बयानु ॾिनो हो। त इहो आयो, उहो पोइ हलंदो रहियो। पर इहा का मतिलबु पार्टी पोइ इहो ई तइ कयो भई ठीकु आहे, हाणे इहो छाकाणि जो को असांखे नेप जे अंदरि घणो को स्पेस कोन थो मिले, ॿी बि का जॻह कोन्हे, त इहो हिकिड़ो यूनिटी एंड स्ट्रगल वारो जेको थींदो आहे, भई ठीकु आहे गॾु बि रहिबो ऐं जहिड़ो बि कबो ऐं अॻिते हली शयूं ठीकु थी वेंदियूं, उहो हिकिड़ो रहंदो। त हीउ बुनियादु पियो इन ॻाल्हि जो। ओॾीमहिल पार्टी जो इहो ख़्यालु हो त हाणे हीअ मतिलबु मुल्क जी पॉलिटिक्स जेका आहे सा हाणे राइट विंग ॾे वञे पई। अच्छा, इन चकर में ख़ुदि भुट्टो बि हू बि राइट विंग ॾे वियो। थोरे ई अरसे खां पोइ जेको कादियाननि खे अक़लियत करार ॾिनो, उहो बिल आहे, उहो हालांकि पेश इन्हनि कयो, UDF वारनि कयो, पर ज़ाहिर अक्सरियत पीपल्स पार्टी जी, त उहो कयो। ऐं उनखां अलावा बि इस्लामी कॉन्फ्रेंस वग़ैरह ही इन क़िस्म जूं ॿियूं शयूं, मतिलबु 4-5 शयूं उन जूं आहिनि, भुट्टे जूं आहिनि रिकॉर्ड उन वक़्तु। इहो जेको इन ते गुतनि ते बंदिश विधाई ऐं उहो त पोइ जो किसो आहे, पर उनखां अॻु में त हीउ हिकिड़ो सीनरियो हो जंहिंमें सॼो हू थिए पियो। त असल में ॿियो जेका शइ अहम आहे उहा तमामु पाकिस्तान जी पॉलिटिक्स में, त हिकिड़े पासे उहा शइ थी त राइट विंग जो रिवाइवल पियो थिए, ॿिए पासे इहो पियो थिए त भई नेशनलिस्ट जेके आहिनि उहे पाण ते पिया विढ़नि, नेशनलिस्ट ऐं जेके प्रोग्रेसिव आहिनि या तरक़ी पसंदि आहिनि या कम्युनिस्ट आहिनि उहे बि हिक ॿिए सां न पिया ठाहिनि। ख़ुदि जेको भुट्टे जी पंहिंजी पार्टी हुई उन जे अंदरि बि इलाही माण्हू निकिरनि पिया जेके पंहिंजे पाण खे सोशलिस्ट वग़ैरह सम्झनि पिया। मेराज निकिरी आयो, हनीफ रामे बि निकिरी आयो, पोइ अॻिते हली हिकिड़े मरेल ते मुबशर बि छॾियो ऐं पंजाब मां इलाही माण्हू मतिलबु छॾियो। त इहो हिकिड़ो दौरु हलियो पियो जंहिंमें हिकिड़ो रिवाइवल थियो हुननि जो। हीउ जेको सोशलिस्ट पंहिंजे पाण खे चवनि पिया, या जी भुट्टो हुयो या ॿिया हुया, उन्हनि जा पाण में इख़्तिलाफ़ तव्हांखे वॾे पैमाने ते मिलंदा। अच्छा, इन ई पीरियड में तव्हांखे सिंध मंदर बि इहा ई साॻी सिचुएशन रहंदी नज़र ईंदी। कॉम्पर्स जेके आहिनि से तरक़ी पसंदनि सां या कम्युनिस्टनि सां जहिड़ो पिया कनि, यूनिवर्सिटी जे मामलनि ते हिते पिया कनि। किथे? सिंध यूनिवर्सिटी जेका इहो त 77 जी ॻाल्हि था कयो, त उन महिल इहो जहिड़ो आहे? 77 खां अॻु जी ॻाल्हि पियो कयां त सॼो, अच्छा उन में उन तॾहिं शुरू थियो, मतिलबु इहो हले पियो सॼो। पोइ त मतिलबु भुट्टे जे ख़िलाफ़ु जेके शयूं थियूं या पॉलिटिकल ट्रेंड जे तौर ते राइट विंग साॼी धुर कीअं रिवाइव कयो ऐं जेका खाॿी धुर हुई ऐं जेके कॉम्पर्स हुया ऐं उहे कीअं कमज़ोर थिया। साॼी धुर सां ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो झुकाव मूंखे नज़र थो अचे। साॼी धुर ॾांहुं कोन थो मूंखे नज़र अचे, हुन जो झुकाव मूंखे साॼी धुर जे मुतालबन मञणु थो लॻे। पर इहा पंहिंजी जाइ ते आहे त जीअं हिते वली खान वारनि सां हिननि जो थियो मामिलो, टकराव थियो पियो, त ओॾी महिल भुट्टो मौदूदी सां मिलियो हो। न उहो त मौदूदी सां शिमला मुआहिदे वक़्तु मिलियो आहे न भुट्टो साहिबु। न उन खां पोइ त हिकिड़ी सम्झायो मूंखे ॻाल्हि, जेके प्रोग्रेसिव या लेफ्ट जा एलिमेंट आहिनि उन्हनि जी सरबराही थो करे वली खान, उहो बि इताद थो करे साॼी धुर सां। जी, भुट्टो साहिबु अव्हांखे लॻे थो त कम अहिड़ा थो करे, एक्शन अहिड़ा थो खणे जंहिंजो फ़ाइदो साॼी धुर खे थो थिए, या साॼी धुर जे मुतालबनि जी मञता भुट्टे साहिब जे हथां थिए थी? मुंहिंजो ख़्यालु आहे त भुट्टे पंहिंजे साॼी धुर जे डप में कुझु शयूं कयूं। हिकिड़ो त खाॿी धुर या रोशन ख़्याल पार्टी उन खां परे हुयूं, हा, ऐं साॼी धुर जे डप में उन में हिकिड़ी शइ ॿी खे थोरो तव्हां ॾिसो, UDF ठहे पियो तॾहिं ऐं UDF ठहण खां पोइ, इहो माने सम्झो खणी त 72-73 वारे ज़माने खां वठी आइन खां पोइ, हा आइन खां पोइ, जेको पाण उन्हनि चयो त आइन खां अॻु वारो भुट्टो, आइन खां पोइ वारो भुट्टो, त उन वक़्तु हिकिड़ी ॿी शइ जेका थी, हुननि इहो कयो त वली खान जे ख़ासि तरह पॉलिटिक्स खे उन खे तव्हां ॾिसो, वली खान पंहिंजे पाण खे एज़ अ पख्तून लीडर न पियो ॻाल्हाए, हू ॻाल्हाए पियो जहिड़ो कर मुतबादल आहे भुट्टे जो, सॼे मुल्क जो, ऐं उन जे पोयां इहे राइट जूं पार्टियूं। त भुट्टे खे इहो लॻो त भई हीअ राइट विंग वारा ऐं सॼो माहौल ठाहे वली खान खे मुंहिंजो मुतबादल था कनि।
अच्छा उन जे करे ई उन चकर में भुट्टे नेप ते पाबंदी विधी ऐं पोइ सॼा जेको बम धमाका जहिड़ा बेड़ा थिया, शेरपाऊ क़तल थियो, त उन जे आउं इहो पियो चवां त उहो जेकॾहिं उन खां अॻु में इहे शयूं न थियल हुजनि हा, क़ौम परस्त सभु गॾु हुजनि हा ऐं क़ौम परस्त ऐं तरक़ी पसंद गॾु हुजनि हा, त पोइ घणो इन ॻाल्हि खे बिल्कुलु जेको असीं कॾहिं डिस्कस बि कंदा आहियूं त मुमकिन आहे त भुट्टो होॾां राइट ॾे न वञे हा। आख़िर में बीठो ई त भई वली खान बि राइट ॾे बीठो ऐं हीउ भुट्टो राइट ॾे बीठो। ठीकु आहे, हा हाणे ॿई विया राइट ॾे, ॿई राइट ॾे विया। ठीकु आहे। अॼु इहो सभु कुझु गुज़री वञण खां पोइ अवां सम्झो था त उन दौर जे क़ौम परस्तनि ऐं लेफ्ट जी इहे ग़लतियूं आहिनि? आउं सम्झां थो। अच्छा, आउं सम्झां। हाणे भुट्टो साहिबु इन्हनि तहरीकुनि जे करे पियो जेल में, PN जी तहरीक हली, PN अच्छा इन में भुट्टे जेके तकड़ में चूंडूं करायूं 77 वारियूं, इहे चूंडूं ड्यू हुयूं अगस्त में, ठीकु आहे, भुट्टे करायूं मार्च में, 6 महीना अवल 5 महीना 6 महीना। हा त उन में उनखे 2 शयूं हुयूं। हिकिड़ो त हुनजो इहो त हींअर आउं पॉपुलर आहियां, मुंहिंजी सभिनी शयुनि ते गिरप आहे, प्लस हुननि खे इहो त भई अपोज़िशन कमज़ोर आहे, उनजी इंटेलिजेंस एजेंसियुनि जी जेका रिपोर्ट। ऐं भुट्टो तॾहिं रिलाए पियो करे पॉलिटिकल माण्हुनि जे बदिरां ब्यूरोक्रेसी ते एजेंसियुनि ते, त नतीजे में इलेक्शन अनाउंस कराई। अच्छा वेरी इंट्रेस्टिंगली त हुन पे सम्झो त इहो अपोज़िशन कमज़ोर आहे ऐं पाण ते कनि छा आयो त 7 जनवरी ते आउं सम्झां थो भुट्टे इलेक्शन जो ऐलान कयो आहे। ठीकु आहे, त मार्च में असीं इलेक्शन कंदासीं, त 10 ते PN ठही वियो, माने 3 ॾींहंनि अंदरि PN ठही वियो। हुन में हिनखे रफ़ीक बाजवा हुनजो सेक्रेटरी थियो ऐं सदर मुंहिंजे ख़्याल मुफ्ती महमूद थियो, पोइ त ख़ैर पीर पागारे खे कयो हुनजो पार्लिमानी बोर्ड जो चेयरमैन वग़ैरह, त उहो फौरी तौर ते थी वियो। अच्छा पोइ तहरीक हली, अच्छा चूंडूं जेके हिन करायूं, हालांकि पीपुल्स पार्टी हुअं ई खटे आहे, इहो बिल्कुलु ठीकु ॻाल्हि हुई, पर जेका हिननि खां बेवकूफ़ियूं 2 थियूं त सभिनी खे मुंहिंजे ख़्याल में कोई 19-20 ॼणा बिना मुक़ाबले उहो थियो। जान मोहम्मद अब्बासी वारो थियो, हालांकि उन जी को ज़रूरत कोन हुई। जान मोहम्मद अब्बासी केतिरा वोट खणे हा, मतिलबु त उनजी जेको बि हुई पॉपुलरिटी, तव्हां त लाड़काणे जा आहियो ऐं पाण सभई शयुनि खे ॾिसूं था त उहो हो ई कोन, उन जी ज़रूरत ई कोन हुई। त हिकिड़ी फिल्म हरूभरू जी ॻिची में पइजी वई ऐं पोइ गील बि रही, त पोइ पर उन में हिकिड़ी शइ बिल्कुलु आई त भई हीअ जेको हले पई तहरीक जेका हली त भई धांधलियूं थियनि ॿियो टियों, त उहो उन में अॼु त डॉलर नज़र कोन थो अचे, तॾहिं डॉलर आम पे मिलियो। हा चवनि था हैदराबाद में ॿियनि हंधनि ते नज़र ईंदो डॉलर, उनखे बल्कि डॉलर तहरीक चयो था। त हुन में भुट्टे जेका हिन जेके इलेक्शन थी वियो, पोइ अप्रैल में आई थिंक इजलास थियो क़ौमी असेंबली जो, हुन में चयो ऐं चयईं त इहो हिकिड़ी इन्हनि में अफ़ाली कोन्हे UDF वारनि में, ऐं PN वारनि में हिननि जी सलाहियत ई कोन्हे जो सभु कुझु इहो कनि, हिकिड़ी ॿाहिरी मुल्क इन में इहो पैसा लॻाइनि, गड़बड़ कई आहे, मुदाख़लत कई आहे वग़ैरह वग़ैरह। अच्छा वेरी इंट्रेस्टिंगली उन ते अमरीकी परॾेही सेक्रेटरी मतिलबु वज़ीर थियो साइरस वांस हो, मुंहिंजे साइरस वांस, हा, हुन ख़त लिखियो, जंहिंजो ख़त हुन पिंडी बाज़ार में लोॾे बि ॾेखारियो, उहो ख़त लिखियो, चए त हीअ जेको आहे सो मुदाख़लत जो सबूत आहे वग़ैरह वग़ैरह। त हीअ मतिलबु त उहो तहरीक हली, उन इन जे धांधलियूं थियूं, ॿियो थियो, दरअसल हिनखे हटाइण पियो चाहे सभु कुझु, त उन में सॼो मामिलो हीअ थियो त मतिलबु त भुट्टे पाण शराब ते पाबंदी, जुमे ते मोकल थींदी, रमज़ान जे महीने में होटलूं बंदि थींदियूं ऐं वग़ैरह वग़ैरह, इहे सभु शयूं कई, पर उहे बि हुन जा हू आख़िरी ऐलान हुया, उहे बि हुनखे को बचाए न सघिया। हाणे हिकिड़ी मूंखे ॻाल्हि सम्झायो, ज़ुल्फ़कार अली भुट्टो उन दौर में सम्झ में ईअं थो अचे त हुनजो ख़्यालु आहे त इस्टेब्लिशमेंट जी टेक हुन वटि आहे, ईअं हिननि खे टेक कंहिंजी?
UDF ऐं PNA खे? ॾिसो, इहो त भुट्टे जो ख़्यालु हो न, भुट्टे जो त इहो बि ख़्यालु हो त बल्कि हुन चयो त आई हैव बरीड मार्शल फॉर एवर। 73 जे आइन खां पोइ हुन चयो त मूं मार्शल खे सदाईं लाइ दफ़न करे छॾियो आहे। पर पाण ॾिठो त उहो कीअं आयो। त हिननि खे बि हुननि जी टेक हुई। छो हैदराबाद जो मूंखे वाक़िया यादि आहिनि, बसि मुंहिंजे साम्हूं या तहरीक हली, हुन में फ़ौज तलब घुरायूं, कर्फ़िया वर्फ़िया लॻा, उन बावजूदि बि कनि पिया। हू छोकिरी जो नालो मूंखे विसरियल, लतीफ़ाबाद जी हुई, वीचारी लोअर क्लास जी छोकिरी, पर उहो ॾाढी हिमत सां पोइ उहो सॼो उन करे पई फ़ौजी को बि क़दम न पिया खणनि, न उन छोकिरी जो न बल्कि जनरली बि। बसि फ़ौज खे इहो हो त भई ठीकु आहे, इहो सभु कुझु न आहे करिणो, कर्फ़्यू जी भंजकड़ी थी पई। फ़ौज हैदराबाद में अची इन सॼे मामले में गोली कोन हलाई। हू ईअं पुलिस वारनि वांगुरु डंडा खणी अची बीह रही, बंदूक खणी अची बीह रही, ॿी ॻाल्हि आहे, पर ईअं कोन एक्शन कोन वरितो। ऐं इहो ईअं लॻो पए। ऐं मूंखे उन ज़माने में मतिलबु कराची जे दोस्तनि ॿुधायो हू बि हिते को घणो को हू करण लाइ तयारु कोन आहिनि। त ओॾी महिल इहो त भई ही बि उन जे पोयां आहिनि। ऐं पोइ त जेको थिया मामला उन में बि थियो। पर उन में हिकिड़ी ॿी शइ आहे त ही भुट्टे ख़िलाफ़ त हुया, पर जेके टाक्स थिया भुट्टे ऐं PNA जे लीडरनि जे विच में आख़िरी हफ़्ते हूअं त ख़ैर मुख़्तलिफ़ धुरियुनि कया पए। पोइ नेठि सऊदी सफ़ीर उहो विच में पियो। सऊदी सफ़ीर तव्हांखे ख़बर आहे त केॾो इम्पॉर्टेंट हूंदो आहे। त नवाज़ शरीफ़ साहब खे छॾाई, वरी वॾा सारा मामला आहिनि मुशरफ वारे मामले में बि, त हू विच में पियो, ॻाल्हियूं थी वियूं, सभु कुझु तय थी वियो त राति जो जेको आहे सो मार्शल लॻाए छॾियो। चयो बाबा हीअ जेके सियासी धुरनि जो टाक्स असांखे मंज़ूर न आहिनि। असल में हिननि खे सॼी सिचुएशन अहिड़ी पैदा करणी हुई जंहिंमें हीअ जेको तशदुद बि थिए, माण्हू गिरफ़्तार बि थियनि, इहो सभु कुझु अची वञे। भुट्टे जी जेका अवामी साख आहे उहा मुतासिर थिए, त पोइ असीं चऊं बाबा इहो फ़ौज तमामु मजबूर हुई ऐं अहिड़े तमाशे खे ॾिसी नथी सघे, बल्कि ज़ियालक इहो एग्ज़ैक्ट वर्ड हुया त भई फ़ौज इन मौक़े ते माठ करे नथी वेही सघे। इहो जेको आहे सो माठ करे वेंदी त कहिड़ो लफ़्ज़, शायदि गद्दारी लफ़्ज़ आहे, त इहो थींदो। तंहिंजे करे असां मुदाख़लत था करियूं असीं, ऐं बसि 90 ॾींहंनि में ईंदासीं, चूंडूं कराईंदासीं, पोइ हीअ थींदो हू थींदो। नतीजो छा थियो त भुट्टो साहब बि साॼी धुर ॾे लड़ियो। हा, जेके रोशन ख़्याल आहे से बि साॼी धुर ॾे लड़िया। रोशन ख़्याल साॼी धुर ॾे, वली खान साॼी धुर ॾे लड़ियो। ॾिसो हिन में रोशन ख़्याल मां अलाए तव्हां न मां हीअं थो चवां त तव्हां पहिरियां कम्युनिस्ट पार्टी ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे ख़िलाफ़ हुई, वली खान सां गॾु हुआसीं। अच्छा, पोइ वली खान, पोइ जॾहिं बिज़िंजर साहब बि इख़्तिलाफ़ कयो तॾहिं वली खान सां गॾु हुआसीं, तॾहिं बि वली खान सां गॾु। पोइ जॾहिं भुट्टो साहब जेल में वियो, गिरफ़्तार थियो, त पोइ PNA जी हिमायत UDF जी कई नथा। ॾिसो, असां UDF जी मुखालफ़त कई, PNA में असां मतिलबु त पार्टी इन में हुई त भई ही ॿई ठीकु न आहिनि, थर्ड ऑप्शन। अच्छा, पार्टी जो ख़्यालु आहे त ही ॿई ठीकु न आहिनि, जेके पाण में विढ़नि था, हा, इहे ठीकु न आहिनि, ॿिन्ही जो मौक़िफ़ सही न आहे। ऐं थर्ड ऑप्शन कजे। उहो थर्ड ऑप्शन छा हो? थर्ड ऑप्शन त भई माण्हू उथनि, ऐं पर मुंहिंजो ख़्यालु त इन में पार्टी जेको आहे सो शयुनि खे मिसरीड कयो। हुन जो ख़्यालु हो त इहो को अहिड़ी सिचुएशन ठही वई आहे जेका अयूब जे आख़िरी ॾींहंनि में पई बीहे, त भई जंहिंमें मतिलबु को थर्ड ऑप्शन बीह पियो सघे। हालांकि ईअं सिचुएशन हुई कोन। हू हिकिड़ो अवामी उभारो अयूब जे ख़िलाफ़ु मुसलसिल ततो पए, हीउ हिकिड़ो बाक़द स्पॉन्सर्ड हुयो, ऐं उन में थर्ड ऑप्शन मतिलबु हाणे जेको आउं सम्झां थो, ऐं उनखां इलाही इन वाक़े खां 10 साल पोइ त मुख़्तलिफ़ दोस्तनि बि इहा ॻाल्हि जेका ॿुधाई, त हीअ उन्हनि सम्झो त भई हीअ को अहिड़े क़िस्म जी शायदि सिचुएशन आहे जेका अयूब जे आख़िरी ॾींहं में अची बीठी, हिते थर्ड ऑप्शन जो असां ॾेई सघूं। अवां था चओ त ग़लति अंदाज़ो लॻायो, मिसरीड कयो असांजी पार्टी, ठीकु आहे। उन में ख़ासि तौरु मिसरीड कंदड़नि में मेन लीडरशिप कहिड़ी हुई उन वक़्तु? भई मेन लीडरशिप त उन में मतिलबु ही कामरेड नाज़िश हो,
कामरेड इमाम अली नाज़िश नाज़िश हो, प्रोफेसर हो, जमाल नक़वी हा, साहब, ऐं साईं अज़ीज़ुल्लाह ऐं ॿिया मतिलबु त इलाही अज़ीज़ सलाम त तेसि ताईं हुयो न, न अज़ीज़ुल्लाह हो साईं जेको हितां जो अज़ीज़ुल्लाह। नाज़िमाबाद वारो न अज़ीज़ुल्लाह आहे फैसल कॉलोनी, ड्रिक कॉलोनी। शाह फैसल कॉलोनी कराची जो। ऐं जाम साकी जाम साकी आई डोंट नो उन वक़्तु एग्ज़ैक्टली कहिड़ी पोज़ीशन ते हो, अच्छा ही मे बी हुन में हुजे त बहरहाल इहो त ज़ाहिर त पोइ इहो पार्टी खे कॾहिं अहसासु थियो त हीअ रीडिंग सही न आहे असांजी, पोइ थियो आहे? इहो पार्टी खे मुंहिंजो ख़्याल में त जॾहिं PNA जी तहरीक इन ॻाल्हियूं हलनि पियूं ओॾीमहिल थी वियो। अच्छा त ओॾीमहिल पार्टी इन खे दुरुस्त करण जी कोशिशि कई ऐं उन में जेके बि छा था चवनि त बयान जेके बि सर्कुलर थींदा आहिनि उन में उन्हनि इहो ॾेखारण जी कोशिशि कई त भई हीउ ठीकु न हो ऐं हीउ ठीकु आहे, हाणे पर भुट्टो उनखे साहब को ग़लती तौर ते तॾहिं पार्टी कोन मञी, न मञियो, पोइ कॾहिं मञियो अथई? मूंखे यादि न आहे। न आहे। ऐं पोइ हीउ जेको थियो, भुट्टो साहब जेल वियो, भुट्टे साहब खे लाहौर हाई कोर्ट 78 में सज़ा ॾिनी, पार्टी तॾहिं उन सज़ा ते को मौक़िफ़ ॾिनो? ॾिसो हाणे इन में वरी थियो इहो आहे त भुट्टो गिरफ़्तार थियो आहे त पोइ ही मतिलबु त पार्टी जा दोस्त इहो आहे, आउं सम्झां थो 78 आहे, उन मिलिया हुया बेगम छो त मार्च 78 में सज़ा आई लाहौर हाई कोर्ट जी। हा त उन खां थोरो अॻु थोरो न सज़ा आई त हू जेल में ई हो, हा, पर ही हो त सज़ा पर तॾहिं कोन ॿाहिरि तव्हां मिलिया आहियो बेगम भुट्टो सां। बेगम भुट्टो सां, ठीकु आहे, बेगम उहा त भुट्टो आहे ॿाहिरि। हा, त उन सां मिलियो ऐं पोइ बल्कि उन खां अॻु में पार्टी हिकिड़ो को पंफलेट हैंडबिल कढियो उहो, ऐं पार्टी जो पर्चे में बि इहो हुयो त भई सॼो कीअं हिते जी डेमोक्रेटिक फोर्सिस खे हटाए वग़ैरह ही कयो वियो आहे। ऐं पोइ मिलिया आया बेगम नुसरत भुट्टो सां, कामरेड जाम मिलियो, प्रोफेसर जमाल नक़वी हुयो ऐं हिकु अधु को शायदि डॉक्टर एज़ाज़ हुजे, 2-4 माण्हू मिलिया। मां भाई टे पोइ उते मिली उन सां यकजहती कयव? हा, असां यकजहती कयूं, चयूं त असां जेको आहे सो गॾु कमु करण लाइ तयारु आहियूं वग़ैरह वग़ैरह। त उनखां पोइ जेको आहे सो ही जेका बि स्ट्रगल थींदी रही पार्टी हुन सां गॾु बीठी रही। गॾु तंहिं विच में नैप ते पाबंदी पइजी वई त उहो हिकिड़ा अलॻि जहिड़ा थिया त उन में छा था चऊं वली खान असां वली खान मां जिन छॾाई, वली खान बरोचन मां जिन छॾाई, बरोचन जी वली खान मां जिन छुटी, इहो सभु मरहला थिया। हा, इहे पॉलिटिक्स में हा, इहे सभु मरहला थिया त उन में मतिलबु त कंहिं खटियो कंहिं हारायो अलाए, पर खटियो असल में वॾनि धुरियुनि, ॿियनि सभिनी बि हारायो, ॿियनि सभिनी हारायो। हिकिड़ी नंढड़ी साई वठूं त उन खां पोइ पाण वरी ॻाल्हायूं था। नाज़रीन, असां जूं ॻाल्हियूं जनाब सुहेल सांगी साहब सां जारी आहिनि, हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी था।